ओम श्री जय। बोलो कृष्ण भगवान की जय, दत्त भगवान की जय, सब संतन की जय, सेवादारियों की जय, वस्ती नगरी की जय, आज के आनंद की जय। ओम श्री जय हंस निर्वाण। ओम श्री जय। श्रीपति प्रथम नमामि मम, जोगी हृदय निवास, जो वे मम सुमति प्रकाश। प्रथम परमात्मा के नमस्कार करता महात्मा। श्रीपति श्री जो पति के श्री कह जो लक्ष्मी के श्रीपति प्रथम नमामि मम, उन्हें श्री लक्ष्मी के पति के विष्णु भगवान तेगे मुझे नमस्कार है। वो जोगी जो हृदय में रहन वालो, जोगी जो हृदय में सदा विराजमान, भोगी जो हृदय में रहे तो, पर भोगी जो हृदय में उदास रहे तो, जोगी जो हृदय में तमाम आनंद सा आनंद में रहे तो। श्रीपति प्रथम नमामि मम, जोगी हृदय निवास, भोगी हृदय उदास, जो है मम सुमति प्रकाश। वो परमात्मा मुझे हृदय में विराजमान रहे, मुझे सुमति दे, मुझी मति में प्रकाश करे, रोशनी करे। यारी रोशनी थी नहीं, पर सब एकड़े के ॾिसूं पिया, पर रोशनी न हुजे, अंधारो हुजे, छा ॾिसूं। अहिड़े नमूने परमात्मा जी जॾहिं हृदय में रोशनी थिए थी, तॾहिं सब ॻाल्हि सुझे थी, तॾहिं ज्ञान अचे थो, तॾहिं सब ख़बर पए थी। पोइ ये श्लोक में चयो है, नमो शारदा मात विद्या प्रदेनी। शारदा माता के नमस्कार कंदा, विद्या देण वाली है शारदा माता। नमो शारदा मात विद्या प्रदेनी, करो नष्ट मोह शांति आदि दीजिए। ओ शारदा माता मोह नाश करने वाली है, शांति देने वाली है। नमो शारदा मात विद्या प्रदेनी, करो मोह नाश शांति आदि दीजिए, हृदय दान कीजिए, मुझे हृदय में विराजमान रहो। वो है परमात्मा केड़ो न दयालु है, पाण ते केॾी कृपा कई है, जो मनुष्य अवतार ॾिनो है। मिली दुर्लभ मानस दे ही अथई, जंहिंमें साज सुखन जा सदे अथई। उन परमात्मा जी दया सां, कृपा सां पाण खे मनुष्य शरीर मिलियो। इन मनुष्य शरीर में पाण खे भगवान खाइण जा, पीअण जा, उथण जा, वेहण जा सब आनंद करे छॾिया है, सब साधन ॾिना है। पर उनजो इहो माल खाए करे पाण भगवान जो नालो न वठतो तो पाण कहिड़ा थिया। उन परमात्मा जा वॾा दोहारी दिया कि तेरे लिए परमेश्वर ने वो वस्तु रची बांटन की, कि तुझे ला परमात्मा ॾिस छाजो छा बनायो है, कई चीजों बनायो है। तेरे लिए परमेश्वर ने बहु वस्तु रची बांटन की, तेने खाए के माल हराम किया, मूर्ख काम निकाम किया। वो भगवान जा माल खाए करे तू हराम करे छॾिया। हे मूर्ख, जेको कम करण जहिड़ो हो, वो तूं कम कोन कयो।
तो कम करण जड़ो करो माता जे गर्भ में ऊंधे मस्तक लटकल वासो के मात गर्भ में ऊंधो लटकी हथ बदी जस गाया तो बाहर अची इन माया मोह में ईश्वर बोल भुलाया तो बाहर जने आयो तो माया जे मोह में फांसी वियो और ईश्वर सां तो वचन कया कोल वो भुलजी वियो छाजे लाए जग में आए केड़ा धुंध मचाया तो इन जग में अची केड़ा केड़ा तो धुंध मचाई रही हुई है तो परमात्मा जो नालो वठला तो परमात्मा पाण च राजी रहंदो बाकी पांजी मर्जी ते अञा तो उनके सजा मिलती है एकड़ो सेठ हो तमाम घणो धन हो उन वटि एॾो धन हो तो वो माया जे बस पंहिंजे मस्ती में मगन रहंदो हो दो पुटनि जा हुआ ॿई पुट आज्ञाकारी घरवारी तो आज्ञाकारी धन घणो हो तो उनके ई खबर कोन पवंदी किथां सो लहे तो किथां सो उभरे तो ई पतो ई कोन पवंदो ई सुबुह जे पहर में लोटो खणी वेंदो नदी ते घोट सां ॿाहिरि को किलोमीटर को पंध वेंदो उते सनानु पाणी करे नदी में कलाक खन रही वो पंहिंजे घर ईंदो उते सेजा ते सुम्ही रहंदो पलंग ते पुट ईंदा हुआसीं उनखे ज़ोर ॾींदा हुआ पोइ इनजे करे इनखे ॾाढी मन में मस्ती हुई कहिड़ी मस्ती माया जी भगवान जो नालो कॾहिं वठितो कोन कहिड़ो भगवान थी वेंदो उहो पाण खे बसि समझंदो आऊं भगवान आहियां सभु कुझु आऊं आहियां छाजा भगवान छाजा ॿिया पुटनि जी आज्ञा में रहंदा हुअनि जे करे इहो माया घणी हुई तो भगवान के तो भुलजी वियो सफ़ा इन जा कोई पूर्व जन्म जा पुण्य उदय थिया तो परमात्मा विचार कयो कि इतनी इनके मिलकत मिली है माया मिली है मुझो कॾहिं नालो वठे कोन्ह ई माया में मगरूर जो वियो हले पर इनके माया में हाण कढां तने भगवान छा कयो जोगी जो वेश करे उन सेठ जे घर विया सुतो पियो आहे पलंग मथे अच्छे गादले ते सफेद अच्छा गादला जागे पियो महात्मा वञी चयो सेठ जी राम राम हिन जवाब ई कोन ॾिनो वरी महात्मा चयो सेठ जी राम राम हिन जवाब कोन ॾिनो पासो फेराए सुम्ही रहियो त महात्मा वरी उन पासे विया उते चयो सेठ जी राम राम तो चओ जवाब कोन ॾिनो वरी चयो सेठ जी बोल बोल राम जो नालो वठ तो तुझो भलो थिए सेठ तो वरी पासो फेरायो उन पासे सुम्ही रहियो परमात्मा वीचार कयो इनके तमाम माया जो अपमान थी वियो है ही माण्हू कोई दारू पिए कोई इनके ते ॻाल्हि जी ख़बर कोन रहंदी है सही माया में मगरूर हो परमात्मा विचार कयो इनके हाणे कढणु घुरिजे माया मञा अने सुबुह जो पहर में इनजो जेका नेम हूंदो लोटो खणी वेंदो नदी ते
ही वियो नदी ते उते अगे हिन मुंहिंजे गांइ जा हूंदा थोरी देरि फिरंदो घुमंदो नदी जे किनारे ते ही फिरण घुमण लॻो 10-15 मिंट थिया त भगवान पाण इन सेठ जे जहिड़ो रूप करे उजो लोटो हथ में खणी इन जे जहिड़ो रूप धारण करे वञी वञी सेजा ते सुम्ही रहिया तेसी छोकिरो हिकिड़ो आयो ॿियो आयो कि पिताजी अॻे तव्हां उते नदी ते देरि कंदा हुआ देरि सां ईंदा कलाक 2 कलाक लॻी वेंदा हुआ अॼु जल्दी आया इन जो मतिलबु छा तॾहिं सेठ चवणु लॻो अबा मूंखे ख़बर कोन्हे हिकिड़ो बहुरूपी आयो आहे मुंहिंजो रूप धारण करे समूह जे कर वीचार कयो ऐं जल्दी वञा मता ही बहुरूपी वञे उते घर मुंहिंजे छोकिरे खे ठगी वञे न इन जे करे आऊं आयो आहियां जल्दी पर ध्यानु रखिजो इन घड़ी में हू ईंदो उनखे अंदरि मथां अचणु ॾियो कि न बाबा असां ही कीअं अचणु ॾींदासीं हाणे असांखे चेताई त ॾिया बस ही थोरी वार जी ही वेठा ॻाल्हियूं करे वेठा तेसी त हू आयो सेठ सनानु पाणी करे अची पियो घर में छोकिरो हिकिड़ो बीठो हो उन चयो भाई केॾां पियो वञे चयो भाउ ही कीअं था ॻाल्हायो चयो अब्बा अब्बा न चओ असांजो अब्बा मुंहिंजो वेठो आहे ॾिस करे पलंग ते वेठो आहे ॾिसो त हिन वरी लमणो फेराए ॾिसे त बराबरि इन जे जहिड़ो ई रूप करी वेठो आहे चए बाबा आऊं अव्हांजो पे आहियां ऐं मूंखे हीअ छा पिया चओ अचणु ॾियो कि न असांजो पे वेठो आहे असांखे तूं गारियूं न ॾे करे धिका ॾे हिनखे ॿाहिरि कढियो त हू मुंहिंजो पोण लॻो जोरी घर अंदरि वञणु लॻो ॿई भाउ वियासीं हुनखे सटे पूरो कयो पोइ चए हाणे आऊं छा करियां भॻवान अॼु मुंहिंजा पुट अहिड़ा कोठी विया आहिनि इन खे कहिड़ी कुॿुधी आई आहे हिते भॻवान खे यादि करणु लॻो हे प्रभु मूं ते दया कर ही छा थियो कहिड़ो जादू हुन फेरियो इन वियो सिधो राजा वटि राजा खे चए मुंहिंजी फरियाद ॿुधो त कहिड़ी फरियाद तुंहिंजी फरियाद हीअ आहे हिकिड़ो बहुरूपी आयो आहे तूं मुंहिंजो घर माल मिल्कत छोकिरा ॿिया सभु फुरी वियो ऐं मूंखे मारे कुटे छोकिरे कढे छॾियो घर मुंहिंजो आहे पण धणी थी वेठो आहे हू बहुरूपी मुंहिंजे जहिड़ो रूप करे आयो आहे तॾहिं राजा हुनखे घुरायो नौकर मोकिलिया हू आयो ॿिन्ही खे विहारिया गॾु त राजा मुंहिंजो हैरियत में पइजी वियो हाणे फ़ैसिलो कहिड़ो कयां ॿिन्ही जो सिकड़ो ऐं हिकु जहिड़ियूं ॻाल्हाइण हिकु जहिड़ो कद हिकु जहिड़ो रूप में हिकु जहिड़ो हाणे छा कजे तॾहिं जेका फरियाद खणी वियो जेका उन छोकिरे जो पीउ हो उनखे पुछियो कि भाई असांखे कोई निशानी ॾे तूं असां पुछूं तूं असांखे जवाबु ॾे असां ॿुधो आहे तूं जॻह हींअर ठाराई आहे तंहिंमें केतिरो ख़र्चो आयो घणा लख लॻा तॾहिं चयो इहा मूंखे ख़बर कोन्हे पोइ तूं पुटु परणाया आहे उन में केतिरो ख़र्चु आयो त इहो मूंखे ख़बर कोन्हे कि पोइ आऊं तुंहिंजो फ़ैसिलो कहिड़ो करियां पोइ हुनखे पुछियो
जेका भगवान भी विया सेठ जो रूप धारण करे उनके पूछो कि भाई तू असांखे ॿुधाए तू ही जगह अडाई तॾहिं केतिरो ख़र्च आयो? उन यकदम ॿुधायो जे एतिरा लख लॻा फलाणे चोपड़े ते फलाणी बंदी में वो लिखिया पिया है। छोकरा भाई मूं पढ़ाया उन्हीं में उन्हीं जी शादी में सो ख़र्च आयो सब लिखल है बंदी में फलाणे पन्ने में। अब चओ था घुराए वहाँ ॾेखारियां पाई पाई जो लेखो करे ॿुधायो राजा के। तॾहिं राजा वीचार कयो जे ही जेका आहे सचो आहे हू ठग है। नौकरे के चयो मारे पुटे हितां ॻोठ वञा कढो ॿाहिरि। त नौकर वियासीं मारे कढियो ॿाहिरि। अॼु ॾिसां ठगी कई सुभाणे ॿिए कंहिं सां कंदो। हाणे वञे केॾा आहिनि त कॾहिं ॿियो पासो ॾिठल कोन हो। हिकिड़ो नदी ते वेंदो हो सुबुह जे पोर में नदी ते वञी उते वेही रहियो अने उते वेही भगवान के पुकारण लॻो हे प्रभु मूं ते दया करो। मूं भायो धन मुंहिंजो आहे पुट मुंहिंजा आहे बंगला मुंहिंजा आहे सभु कुझु मुंहिंजो आहे पर अॼु मुंहिंजो कुझु कोन्हे। अॼु मूंखे पुटे मारे कुटे कढे छॾियो। हे दयालु दया करो। पोइ वीचार करण लॻो जे हिकिड़ो महात्मा आयो टियों ॾींहुं उन मूंसां राम राम कया मूं राम सत कोन कया। उनजो फल मूंखे मिलियो उहो नतीजो अॼु मूं भोॻियो। पर हे भॻवान हाणे मूंखे साॻिया पुट मिले साॻियो धन मिले साॻी मिल्कत मिले आउं कॾहिं अव्हांजो नालो कोन विसारींदुसि। अने संत महात्मा खे खाराए पोइ आउं खाईंदुसि रसोई पोइ पाईंदुसि अहिड़ो आउं नेम वठंदो। हिते राति पई त निंड कोई अचे हिनखे जेका गादले ते सुम्हण वारो मथां सभु भुलिजी वियो अकेलो जंगल में। ओए सॼी राति पुकारियो आर्त सां हे प्रभु मूं ते दया करो मूं ते राजी थियो। हे मालिक महिरबानी थियो आउं हाणे कॾहिं अव्हांखे कोन भुलंदुसि। मूं ते दया करो हे दयालु दाता हे दुख भंजन हे प्रभु आउं अव्हांखे कॾहिं विसारींदुसि कोन। हरदम यादि कंदो रहंदुसि श्वास श्वास दम सां दम मिलाईंदुसि। मूं ते राजी थियो हे प्रभु अहिड़ो अर्थ सां पुकारियो सॼी राति रुनो। मथे ॾींहुं चढ़ियो उनजो जेका नेम हूंदो उन टाइम ते लोटो खणी उहो महात्मा अचण लॻा। जॾहिं सेठ वटि आया तॾहिं